हाणे असां वटि एतिरे क़दुरु रुझान जंहिंखे इहा ॼाण न आहे उहा ॿुधण लाइ बि तयारु कोन आहे। हाणे ठीकु आहे न, दीन जी जंहिंखे ख़बर न आहे ॼाण न आहे उहो दीन जी ॻाल्हि ॿुधण लाइ बि तयारु कोन्हे। मसइलो त इहो ई आहे न। अलाह सां हिदायत ॾे, मुंहिंजे मालिक जे हथ में हिदायत आहे। हाँ साईं, माउ पीउ जो जेको शान आहे न, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो इशा जे निमाज़ में जे तकबीर लॻी वञे ऐं मूंखे मुंहिंजी अमड़ सॾु करे तव्हां पंहिंजो फ़र्ज़ु निमाज़ छॾे करे पंहिंजी अमड़ ॾिनी। हाणे एतिरो शान आहे माउ जो, जीजल जो, ख़ुदा जो फ़र्ज़ु बेशक एतिरो माउ जो शान आहे। जेकॾहिं माण्हू सोचे सम्झे त ख़ुदा जो फ़र्ज़ु केतिरो अहम आहे, किथे माउ जीजल उनखे त ख़ुदा पैदा कयो पोइ वञी ॿुधे भला, पर न फ़र्ज़ु छुटो, एतिरी जमायत छुटी, पहिरीं अमड़ जो सॾु ॿुधी पोइ अची निमाज़, एतिरो माउ जो शान। सुभान अल्लाह, बिल्कुलु सुभान अल्लाह। किताबनि में ज़िक्र ईंदो आहे हिकिड़ो अलाह जो वली हो, उन ते बनी इसराइल क़ौम मां हो, पंहिंजी जाइ में अलाह अलाह कई, इबादत पे कई, निमाज़ पढ़ी, नफ़िलात, माउ जी सॾु कयो। पोइ हुन चयो मुंहिंजा अलाह हेॾां तुंहिंजी निमाज़ आहे, होॾे मुंहिंजी अम्मा आहे, ऐं छा कयां? वरी ॿियो सॾु कई, आख़िर टियों सॾु कई, हिन वरी कोन ॾिनी, हिन इहो ई चयो मुंहिंजा अलाह हेॾां तुंहिंजी निमाज़, होॾां अम्मा आहे, ऐं छा कयां? त मां हुनखे पारां थो ॾिनो, चई मुंहिंजा अलाह हिन खे ओतिरे ते न मारी जे त हिनखे बुरी औरत सां माना को मामिलो न पिए सघे। ईअं चई हू हली वई। पोइ ही निमाज़ पूरी करे पोइ वियो, पर हाणे हू जेको पारां थो ॾेई छॾियो हुन माउ पूरी, उहो ईअं छो जो हिकिड़ी औरत खे ॿारु ॼाओ, का कुंवारी हूंदी यार न हूंदी, का मुड़ुसु न हूंदो, हुनखे ॿारु ॼाओ, मां पुछियो वञे तो कंहिं मां ॿारु ॼायो? हुन ॾिठो जो हाणे आउं ॿुधाई ॾियोसि सही त उन खे बि मारींदा, मूंखे बि मारींदा। हाणे हुनजे ख़्याल में आयो त आउं अहिड़े अलाह वारे जो नालो वठां जो हुनजी हर कोई इज़त करे थो, त उन जे करे मुंहिंजी बि इज़त हजी वेंदी आहे, हुनखे बि केरु कुझु कोन थो सम्झो। मूंखे फिराणे बुज़ुर्ग आहे ईअं हणी छॾियो हुनखे, ख़ालिक खे बसि ईअं बाहि लॻी हुई, थिए अलाह वारो कमु करे अहिड़ा हमलो खणी कयूं हुनजी जाइ, ॿिए जे नाले चवे त घटि हमलो कयूं, हमलो जो कयूं त वञ बसि हुनजे जाइ खे ड्राहे ॾिनो, बसि हुनखे कढी कुट मार शुरू करे।